भई थी कबीजो और कंवर राम साहिब की जय। असांखे उम्मीद आहे हिन बार लाइटर हथ में आयो आहे, ॿिए दफ़े सिलेंडर हथ में अचे और महबूब थी वियो आहे। हिकिड़ो मिली करे चइजो आयो लाल समय जो ॾिसो ही परिवार आहे, परिवार में हंसी मजाक लड़ाई झगड़ा सब थींदा आहिनि, पर परिवार परिवार होगा हंसी मजाक मर्यादा में थे तो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ऐं लड़ाई झगड़ा लिमिट में थी ऐं थी करे विसरजी वञनि उहो बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। लड़ाई झगड़ा जेके थींदा आहिनि त उन्हनि खे दिमाग़ में न रखिजे, न त प्रेशर पवंदो आहे दिमाग़ ते, इन करे थोरो मां सेंटरी ॻाल्हि ॿुधायोमांव ताकि प्रेशर घटि थिए। हिकिड़ो मिली करे चइजो आयो लाल सभई चओ आशीवंदन जो साईं, आशीवंदन जो आश बजाई झूलन आहे सचो झूलन आहे, झूलन आहे ओठ हमें तुझी जोत जगाइया, तुझी जोत जगाइया देते साईं झोल भराइया, देते साईं झोल भराइया, कर पे देते साईं झोल भराइया, कर देते साईं झोल भराइया। सिद्धूला चवंदो आहे माण्हू भले सभु यादि कनि पंहिंजो हिकिड़ो ई यादि पीउ हिकिड़ो ई थींदो आहे, पिता साहिबु हिकिड़ो ई थींदो आहे न मां पिता त हिकिड़ो ई थींदो आहे। साके खे या आड़े पाड़े में कंहिंखे कमु चवंदो न खाराइणो आहे न तुंहिंजे पीउ मोकिलाए इन चवंदो ऐं पीउ जेको हूंदो न हा पुटु थी वेंदो त हीउ पीउ आहे। हिन करे सदाई किथे बि वञो पर पंहिंजे ईष्ट खे पंहिंजे साईं झूलण ते न विसारजो ऐं कोशिशि कजो फोन ते हलो करण बजाए जय झूलेलाल चओ। फोन ते जेको अंग्रेज़ी वारो पाण हलो कंदा आहियूं न इहो न कयूं। सिंधी भाउ असांजी भेण जो फोन आहे, मां जो फोन आहे या घरवारी जो फोन आहे, जय झूलेलाल करे पाण वाणीअ खे अॻियां वधायूं त हक़ीक़त ॿुधायो ही झूलण तव्हांजा सभु कार्य सिद्ध कंदव, सब भला कंदव ऐं कम सब सुठा कंदव। अचो मिली करे अखो पाईंदासीं, हलो छॾे जय झूलेलाल चवाईंदासीं ऐं ॿारनि खे जेतिरो थी सघे सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। बिह पटाटा, सिङे जी भाॼी, कोड़ फुल्ला, दाल पकवान इहे खाराईंदासीं। बर्गर, सोया चाप, पिज़्ज़ा इन्हनि खे थोरो परियां वधाईंदासीं। बीमारी न बाबा हाँ अलाए कहिड़ा तेल था विझनि, अलाए कीअं था ठाहिनि, घर में त पाण खे ख़बर आहे छा विधो आहे, त इन करे ॿारनि खे अहिड़ी शयूं खारायो जो ताक़तवर थी असां जहिड़ा सगड़ा थी करे बि अचनि ऐं हिते भॼन हा मां आयो लाल सभई चओ अचो मिली करे अखो पायूं।